किताब साओ पन ऐं कारो पनो मिर्ज़ा कलीज बेग। तबसरो इब्न हयात पंवर। सिंध जे मायानाज़ अदीब ऐं आलिम मिर्ज़ा कलीज बेग मरहूम जी इल्मी ऐं अदबी हैसियत कंहिं बि तारुफ़ जी मोहताज न आहे। ॿाराणी अवस्था खां वठी ज़िंदगी जी आख़िरीन घड़ियुनि ताईं हिकु अणविर्छ इंसान जीअं लगातार सिंधी ज़ुबान ऐं अदब जी जेका ख़िदमत कई अथनि सा कॾहिं बि विसरण जोगी न आहे। ज़ेर नज़र किताब जे मुख़्तसिर जाइज़े वठण खां अॻु सर्गवासी ॾियाराम गिदूमल जो ज़िक्र न करणु हिकु वॾी बेक़दरी थींदी, छाकाणि त उन साहब जी कोशिश सां मिर्ज़ा साहब 70 वरहनि जी ॼमार में पंहिंजी हिन आतम कहाणी साओ पन या कारो पनो खे कलमबंद करण जी ज़रूरत महसूस कई। जेकॾहिं सर्गवासी हिन ॻाल्हि जी अहमियत या अफ़ादियत ॾांहुं मिर्ज़ा साहब जो ध्यानु न छिकायां त न की हीअ चीज़ असांजे हथनि ताईं पहुचे हा ऐं न की सिंधी अदब में उनजे वजूद में अचण जो को इम्कान ई थी सघे हा। मिर्ज़ा साहब जी ज़ाती राय ही हुई त जीअरे माण्हू जो अहवाल लिखणु चाहियो आहे जो ख़बर न आहे त हुनजी पछाड़ी कीअं थिए ऐं हुनजा ख़्याल ऐं कौल ऐं फ़ैल साॻिया रहनि या न। पर पोइ जीअं मिर्ज़ा साहब पाण लिखे थो त मुंहिंजे झूने ऐं मोहज़िज़ दोस्त दीवान ॾियाराम गिदूमल मूंखे लिखियो त ॿियनि घणनि किताबनि लिखण खां पोइ पंहिंजी हवायाती जो अहवाल पंहिंजे हथनि सां लिख। घणनि नामवर माण्हुनि ईअं कयो आहे ऐं इन में को बि एब कोन्हे, बल्कि उन मां फ़ाइदा आहिनि। बहरहाल 70 वरहनि जी उमिरि में साल 1933 पंहिंजे दोस्त जी फरमाइश ते ही समूरो मवाद कुझु हाफ़िज़े जी आधार ते ऐं कुझु पंहिंजे लिखियल रोज़नामचे जे बुनियाद ते तरतीब ॾिनो वियो आहे। साल 23 खां 1926 यानी 6 सालनि जे अरसे जो अहवाल जेको मिर्ज़ा साहब पंहिंजी आतम कहाणी में शामिल न कयो आहे, उन लाइ मिर्ज़ा साहब जे लाइक़ फर्ज़ंद मिर्ज़ा अजमल बेग जंहिं साहब किताब जे मोड़ में 20 पेजनि जो तारुफ़ी नोट लिखियो आहे, रक़म तराज़ आहे। इन ख़ाल जे पूरा लाइ मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोए साहब सेक्रेटरी सिंधी अदबी बोर्ड जी सलाह मुताबिक़ किताब जी पछाड़ी में ज़मीमी तौरु मिर्ज़ा साहब मरहूम जे पोयनि सालनि में लिखियल रोज़नामचे जा चंद वर्क इख़्तिसार तौरु पेश कया वञनि था। अदब जी मड़नी सिन्फ़ुनि में ख़ुदि नोश्ता सवाने हयात खे वॾी अहमियत हासिलु आहे, पर शर्त आहे त लिखंदड़ पंहिंजो पाण सां सचो रहे। हू जेकी आहे ऐं जंहिं नमूने ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मरहलनि तां गुज़रियो आहे, हुन खां ज़िंदगी जी राह में जेके बि ख़ूबियूं ऐं ख़ामियूं सरज़द थियूं आहिनि, उन्हनि खे जीअं जो तीअं पेश करण में का बि हिबक ऐं का बि हतक महसूस न करे। अहिड़ी सवाने उमिरि उन शख़्स जी ज़िंदगी जी सही तस्वीर लिखबी जंहिंमां मुताले कंदड़ खे का न का पंहिंजाइप ज़रूरु ॾिसण में ईंदी। लिखंदड़ ऐं पढ़ंदड़ धुरनि जे विच में पंहिंजाइप जो एतमाद पैदा करणु अहिड़ो आला अमल आहे जो कंहिं बि धुर खे बरतरी या कमतरी जे छीए रसाईंदड़ अहसास खां बचाए वठे। पर जेकॾहिं इंसानी फितरत खां ई इनकार करे ज़िंदगी जे फ़क़ति ज़ाहिरी रुख़ खे नुमाया करण जी कोशिश कयल आहे त इहा लिखंदड़ जी पंहिंजो पाण सां मुनाफ़िकी आहे, इंसानी फितरत सां बग़ावत आहे ऐं ईअं चइजे त इहा ॿियनि आम इंसाननि खां पंहिंजे मोतबरपणे जे नाजाइज़ हक़ तस्लीम कराइण जी ला हासिल कोशिश आहे। मिर्ज़ा साहब मरहूम जी आतम कहाणी 12 बाबनि ऐं 287 पेजनि ते फैलियल आहे। हर हिकु बाब मज़मून जे लिहाज़ खां ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ दौरनि सां वास्तो रखंदड़ आहे। जीअं त मुंहिंजो असुल नसुल नंढपण जवानी नौकरी जो अरसो पीरी ऐं गोशे नशीनी वक़्त जा मशहूरु माण्हू मुंहिंजा कम आदतूं ख़्वाहिशूं ख़्याल ऐं राया ऐं कुटुब ऐं संदसि निस्बत ॿियनि साहिबनि जा राया वग़ैरह। मिर्ज़ा साहब पहिरें बाब में पंहिंजे असुल नसुल ऐं वॾनि जो अहवाल कलमबंद कंदे पंहिंजे नाने ऐं वालिद जे पीअरनि जे नालनि जो किथे बि को ज़िक्र न कयो आहे। पाण ॼाणाए थो त 1797 में रूस ऐं ईरान जी जंग में मुंहिंजे नाने ऐं बाबे जा वालिद मारिजी विया। उन वक़्तु हू 7-8 सालनि जी उमिरिन जा हुआ, जे पोइ ईराननि क़ैद करे पंहिंजे मुल्क में आंदा। 7-8 वरहनि जी उमिरि में कंहिं ॿार खे पंहिंजे पीउ जे नाले जी ॼाण न हुजे, सा ॻाल्हि ज़रा नामुमकिन पई नज़र अचे। वरी अॻिते हली ॼाणाए थो त नानो 7 साल ईरान में रहण खां पोइ 1805 में सिंध में आयो ऐं मिर्ज़ा सिडनी बेग थोरे अरसे गुज़रण खां पोइ 10 वरहनि जी उमिरि में सिंध पहुतो। हालांकि मथे ॼाणायो वियो आहे त ॿिन्ही जी उमिरि हिकु जेतिरी हुई। हाणे सवाल थो पैदा थिए त ही 5 सालनि जो फ़र्क़ु कहिड़नि बुनियादनि ते क़ाइमु कयो वियो।
वरी अॻिते हली मिर्ज़ा साहब पंहिंजे वालिद मुतलिक़ लिखे थो त बाबे 1871 में वफ़ात कई ऐं उन वक़्तु संदसि उमिरि 57 वरह हुई। हाणे जेकॾहिं 1871 में 57 वरह उमिरि आहे त पोइ मिर्ज़ा सिडनी बेग जे जनम जो साल 1814 थींदो, जंहिंजो न कि ईरान ऐं रूस जी 1797 वारी जंग सां वास्तो आहे ऐं न कि ईरान इन हथां गिरफ़्तार थियण वारो वाक़ियो कंहिं एतमाद ऐं भरोसे जोॻो आहे, छाकाणि त वालिद जी वफ़ात वक़्तु मिर्ज़ा कलीज बेग साहब मरहूम जी उमिरि 18 साल हुई ऐं उन जे ॿिए साल यानी 1872 में बम्बई जे एल्फिंस्टन कॉलेज में दाख़िला वरिती हुआईं। एॾी वॾी उमिरि सम्झ ऐं इल्मी लियाक़त वारे फरवंद जी पंहिंजे पीउ बाबति ॼाणायल अंग अखर ज़्यादा मुस्तनद ऐं सही शुमार करे सघजनि था। बहरहाल मिर्ज़ा साहब मरहूम जे ॾाॾे जो नालो छा हो, हू किथे ॼाओ हो, इहे बि सवाल जेके अॼु ताईं हिन ख़ानदान मुतलिक़ हिकु फ़र्ज़ी किस्से सां वाबस्ता हुआ से हाणे हिन सवानह उमिरि शाया थियण खां पोइ पढ़ंदड़नि खे वधीक तहक़ीक़ ऐं तलाश ॾांहुं ध्यानु छिकाईंदा। मिर्ज़ा साहब मरहूम जो नानो मिर्ज़ा खुसरू बेग सिंध जे आख़िरी ताजदार मीर नसीर ख़ान टालपुर वटि वॾी इज़त ऐं मर्तबे जो मालिक हो, पर पोइ जॾहिं फ़रंगी इनक़लाब टालपुर हुकुमराननि जो ख़ात्मो आणे पंहिंजे इक़्तिदार जो सिक्को जमायो त उन्हनि बि सिडनी बेग ऐं मिर्ज़ा खुसरू बेग जी होशियारी ऐं क़ाबिलियत खे का घटि अहमियत कान ॾिनी। मिर्ज़ा साहब लिखे थो त बाबो जेकॾहिं अंग्रेज़ सरकार जी नौकरी करणु घुरे हा त बिल्कुलु आबरू जहिड़ी जाइ मिलेसि हा जो सरकार खेसि मिनथूं कंदी हुई, पर नाने ई बाबे नौकरी करण जो ख़्यालु असुलु लाहे छॾियो हो। पंहिंजे वालिद जी ख़ुशतबई जो ज़िक्र कंदे ॼाणाए थो त बाबू ख़ुशतबई हूंदो हो ऐं सभिनी सां ख़ुशि ख़ल्क़ थी रहंदो हो, महिमाननि जी घणी तलाफ़ी कंदो हो, ख़ासि करे तुर्कनि ऐं ईराननि जी, जिन सां घणी सोहबत पसंदि ईंदी हुयसि। गोल्ड स्मिथ साहब जेको असिस्टेंट कमिश्नर ऐं जागीरात जो साहब ऐं तालीम खातो बि संभालींदो हो, तंहिंसां ख़ासि दोस्ती हुअसि ऐं उन सां लिख पढ़ कंदो हो। नाने मरहूम जी हयाती में उहो साहब तोड़े कमिश्नर साहब, ट्रोट साहब ऐं रास बोरन या फिलिप्स कलेक्टर ऐं ॿिया साहब लोक नाने वटि ईंदा हुआ, उन्हनि सां बाबो बि घणी सोहबत कंदो हो। उन्हनि जी सलाह सां मुंहिंजा 2 वॾा भाइर अंग्रेज़ी पढ़णु विहारिया विया। मिर्ज़ा साहब जा 2 वॾा भाइर जेके एल्फिंस्टन कॉलेज में पढ़ण लाइ बम्बई रवाना थिया, तॾहिं खेनि स्कॉलरशिप सां गॾु 18 रुपया दरमाह नौकर जो पघार बि सरकार मां मिलंदो हो ऐं सिंध जो एजुकेशनल इंस्पेक्टर मिर्ज़ा साहब तोड़े संदसि 2 वॾनि भाइरनि ते घणो महिरबान हूंदो हो। मिर्ज़ा खुसरू बेग जा 3 वॾा पुट पंहिंजे वालिद जी ख़ासि तरबियत ऐं अंग्रेज़नि जी शफ़क़त भरी निगाह सबबां अंग्रेज़ी पढ़ी वॾनि उहिदनि ते पहुता। वॾो पुटु ख़ान बहादुर मिर्ज़ा अली मोहम्मद बेग डिप्टी कलेक्टर थियो, विचो पुटु मिर्ज़ा मोहम्मद रहीम बेग मुख़्तियारकार हो ऐं 3 नंबर पुटु मिर्ज़ा अली नवाज़ बेग बि डिप्टी कलेक्टर जे उहिदे ते रसियो। मथे जाइज़े वठण खां पोइ मिर्ज़ा खुसरू बेग ऐं फ़रीदोन बेग यानी सिडनी जी होशियारी ऐं ज़माने शनासी खे दाद ॾियण खां सवाइ रही नथो सघिजे। इंसानी तारीख़ में जॾहिं बि इनक़लाब आया आहिनि त असलूका ताज ऐं तख़्त जा धणी तोड़े सदन ख़ैर ख़्वाह ऐं हमदर्द इनक़लाब जी आग में लहसाटजी पई विया आहिनि। वक़्त जा शाह इनक़लाब जी हिक ई ठोकर सां थेलिजी कल्ह जे गदागरनि सां वञी गॾिया आहिनि ऐं नवनि हुकुमराननि वरी नए सिर पंहिंजनि नवनि हमदर्दनि ऐं नमक खाउनि जी ॻोल्हा करणु पंहिंजी दानिशमंदी पे ॼाती आहे, पर हिते त किसो ई उल्टो पियो नज़र अचे। मिर्ज़ा खुसरू ऐं मिर्ज़ा फ़रीदोन यानी सिडनी बेग जेके टालपुर हुकुमराननि जा पुटेला ऐं आख़िरी टालपुर ताजदार मीर नसीर ख़ान जा मंज़ूर नज़र हुआ, तिन ते फ़रंगियुनि जी ख़ासि महिरबानियुनि जो हथु वॾी माना रखे थो।